ऐं पाण खे पंहिंजे बाबा जो कातिल थो सम्झा। मूंखे यकीनन ईअं लॻे थो त मुंहिंजो बाबा मुंहिंजे ग़लतियुनि सबबु ही जहान छॾे वियो ऐं उहा ॻाल्हि मूंखे कंहिं आरी जी वढे रही आहे। मुंहिंजे बाबा पंहिंजी सॼी जवानी परदेस में महिनत कंदे गुज़ारी। 2015 में मां पंहिंजी पढ़ाई मुकमल बर्बादु करे पंहिंजे ज़िद सबबु बाबा खे मजबूर कयो त मूंखे पाण वटि सऊदी अरब घुरा। मां हुते कमाईंदुसि ऐं वधीक पढ़ाई हाणे बिल्कुलु न कंदुसि। मुंहिंजे तमामु घणे ज़िद सबबु साल 2015 में बाबा मूंखे सऊदी अरब घुरायो एग्रीमेंट हाउस ड्राइवर जी वीज़ा ते। मां उन वक़्तु पंहिंजे बाबा सां बेहद घणो प्यारु कंदो हुउसि, बल्कि ईअं खणी चइजे त मां पंहिंजी पढ़ाई तबाह करे बाबा वटि परदेस सिर्फ़ु उन करे आयुसि त जीअं पंहिंजे बाबा सां गॾु रही उन मां सिकूं लाहे सघां। छो त मुंहिंजो बाबा हमेशह 2 या 3 साल बाद सिर्फ़ु 2 महीननि लाइ पंहिंजे वतन ईंदो हुयो ऐं उहे 2 महीना ईअं गुज़री वेंदा हुआ का ख़बर ई न पवंदी हुई ऐं असां सभु घर भाती बाबा मां सिक ई कोन लाहे सघंदा हुआसीं। सऊदी अरब में कमाईंदे मूंखे 5 साल थी चुका हुआ। तंहिं विच में मां पंहिंजे वतन 3 छुटियूं करे आयुसि ऐं उन्हनि 5 सालनि में मुंहिंजी उहा रूटीन रही हुई त जॾहिं बि मूंखे पघार मिलंदी हुई मां पंहिंजे बाबा खे उन वक़्तु ई कॉल करे चवंदो हुउसि त मूंखे पघार मिली आहे, तव्हां अची पैसा खणी वञो। मुंहिंजी पघार 1500 रियाल हूंदी हुई, जंहिं मां 1200 बाबा रखंदो हुयो ऐं 300 मूंखे महीने जो ख़र्चु ॾेई वेंदो हुयो। सऊदी अरब में मूंखे जॾहिं 6 साल शुरू थियो त मां बाबा खे चयो त हाणे मूंखे पघार मां 500 रियाल महीने जो ख़र्चु ॾींदा कयो ऐं तव्हां 1000 रियाल खणी वेंदा कयो। तंहिं ते बि बाबा राज़ी थी वियो ऐं ख़ुशीअ हर महीने मूंखां सिर्फ़ु 1000 रियाल खणी वेंदो हुयो। कुझु महीना गुज़रण बाद वरी मुंहिंजे दिमाग़ में शैतानी ख़्याल जनम वठणु लॻा त मां पंहिंजी पघार बाबा खे छो ॾियां, मां पंहिंजी पघार मां पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं छो न कयां। अहिड़नि ख़्यालनि बाद मुंहिंजो बाबा सां राब्तो घटि ऐं ॻाल्हाइण जो रवैयो मटिजणु लॻो। तंहिं ते बाबा मूंखे कॾहिं बि मुंहं ते कुझु न चयो, पर सऊदी में मुंहिंजे कुझु वेझनि अज़ीज़नि खे चवंदो हुयो त सुभान खे सम्झायो अलाए छा थी वियो अथसि। महीननि जा महीना राब्तो बि नाहे कंदो ऐं हाणे त पघार जा पैसा ॾियण बि छॾे वियो आहे। पर मूंखे बाबा जी ॻाल्हियुनि जी का परवाह कान थींदी हुई। साल 2020 जे डिसंबर में जॾहिं मां पंहिंजे वतन सिर्फ़ु 2 महीननि जी मोकल ते वियुसि, पर मुंहिंजा नसीब ई अहिड़ा हुआ जो कोरोना जे करे उॾामूं बंदि थी वियूं ऐं मां पंहिंजे मुल्क में रहिजी वियुसि। मुल्क में 2 महीना रहण बाद मूं वटि जेके बि पंहिंजा पैसा हुआ उहे सभु ख़तमु थी चुका हुआ, पर मां शर्मिंदगीअ मां बाबा खे पैसनि जो न चई सघंदो हुउसि। हिकु भेरे बाबा घर ख़र्च लाइ पैसा मोकिलिया ऐं मुंहिंजे वॾे भाउ खे कॉल करे चयाईं त घर जे ख़र्च जा पैसा मोकिलिया अथमि, ॿिए वञी खणी अचु। मूं पंहिंजे वॾे भाउ खां पुछियो त घर जे ख़र्च सां गॾु मुंहिंजे लाइ कुझु पैसा बाबा मोकिलिया या न। तंहिं ते मूंखे वॾे भाउ चयो त न अदा बाबा तुंहिंजे लाइ पैसनि जी ॻाल्हि नाहे कई, सिर्फ़ु घर लाइ ख़र्चु मोकिलियो अथई। उहा ॻाल्हि ॿुधी मूंखे मन ई मन में कावड़ अचणु लॻी ऐं मां उहो सोचणु लॻुसि त मुंहिंजे लाइ बाबा छो पैसा न मोकिलिया। कावड़ में बाबा खे व्हाट्सअप ते वॉइस रिकॉर्ड करे चवंदो आहियां, बाबा छा तोखे उहा ख़बर न आहे त मां हिते फाथो पियो आहियां ऐं तूं पुछा बि नथो करीं त मूं वटि पैसा रोकड़ आहिनि या न। तंहिं ते बाबा वॉइस मोकिलियो, उन में चवंदो आहे त सुभान मां तोॾे कीअं पैसा मोकिलियां जॾहिं त तूं मुंहिंजे कंहिं बि चवण आखण में हाणे न ई रहियो। हिते मुंहिंजी तबियत तमामु ख़राबु आहे, जग जहान मूंखां मुंहिंजी तबियत जी पुछा कई आहे, तो त मूंखां उहो बि न पुछो। उहा ॻाल्हि ॿुधी मां बाबा खे वॉइस रिकॉर्ड करे चवंदो आहियां त ठीकु आहे, बसि हाणे तव्हां पंहिंजी जॻह ते ख़ुशि, मां पंहिंजी जॻह ते। हाणे मां जेको कमाईंदुसि सिर्फ़ु पंहिंजे लाइ कमाईंदुसि, तव्हांजो उन में हाणे को दख़ल न हूंदो। बाक़ी रही ॻाल्हि हींअर पैसनि जी त उहो मां कंहिं संगत वारे खे चई पैसा घुरी वठंदुसि। हाणे मूंखे तव्हांजी कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। बसि मुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधी बाबा चयो त सुभाणे इहे ॻाल्हियूं मूंसां खोड़ माण्हू कंदा हुआ त सुभाणे तव्हां खां धार थियणु थो चाहे, पर मां कंहिंजी बि ॻाल्हि ते यकीन न कंदो हुउसि ऐं उहो सोचींदो हुउसि त शायदि माण्हू असांखे जुदा करणु था चाहिनि। पर अॼु तुंहिंजी ज़ुबान मां उहा ॻाल्हि ॿुधी मूंखे पक थी वई त वाक़ई उहे माण्हू सच चवंदा हुआ। बहरहाल तोखे जीअं बि सम्झ में अचे तूं कर, पर परायनि माण्हुनि खां पैसा न वठि। मां कोशिशि कयां थो तुंहिंजे ख़र्च लाइ पैसा मोकिलियां थो। इहा ॻाल्हि ॿुधण बाद मूं बाबा खे टुक जवाबु ॾींदे चयो त न बाबा, बसि मूंखे तव्हांजे पैसनि जी ज़रूरत कान्हे। मां कंहिं संगत वारे खां ॾोकड़ वठी सघां थो, पर हाणे तव्हां खां बिल्कुलु बि न। ऐं अॼु खां पोइ न मां तव्हांजो औलाद आहियां ई न तव्हां मुंहिंजा वालदेन, बसि हर शइ ख़तमु। मुंहिंजी उहा आख़िरी वॉइस ॿुधी बाबा खे दिलि जो दौरो पियो हो, पर उहो दिलि जो दौरो पहिरियों न पर ॿियों हो। ऐं पहिरियों दिलि जो दौरो बाबा खे तॾहिं पियो हो जॾहिं साल 2017 में बाबा जी न्यू करोला कार खे सऊदी अरब में असांजे हिकु मुनाफ़िक़ माइट राति जे वक़्तु लिक में अची बाहि ॾेई मुकमल साड़े छॾियो हो। तॾहिं बाबा खे पहिरियों भेरो दिलि जो दौरो पियो हो ऐं हिन दफ़े बाबा खे मुंहिंजे करे ॿियों दफ़ो दिलि जो दौरो पियो, पर पोइ बि बाबा पाण खे संभाले वियो। इहा ॻाल्हि अॼु ताईं मुंहिंजे घर भातियुनि मां कंहिंखे बि ख़बर न आहे सिवाय मुंहिंजे। मूंखे मुल्क में 3 महीना थी चुका हुआ। तंहिं विच में बाबा जी तबियत तमामु ख़राबु थी चुकी हुई ऐं मुंहिंजे वॾे भाउ ऐं घरवारनि जी मिनथ इलाज बाद फेबरवरी 2021 में बाबा पंहिंजो इलाजु कराइण लाइ वतन अची वियो ऐं मुंहिंजे वॾे भाउ सां गॾु हैदराबाद हिलाल अहमद इस्पताल मां दवा वठणु शुरू कयाईं।
सऊदी अरब में 2-3 अस्पतालनि जी मक़सद दवाऊं वापराइण सबबि बाबा जे हथनि ऐं पेरनि में सोजी थी वई हुई, जेका हिलाल अहमद अस्पताल जे दवाउनि में मिलियल शफ़ा सां 1 महीने अंदरि मुकमल ख़तमु थी वई हुई ऐं बाबा जी सिहत बहितर थींदी पई वई। मार्च 2021 में बाबा जे दवाउनि जो ॿियो कोर्स स्टार्ट थियो हो ऐं आख़िरकार उहा अभागी शाम अची पहुती जंहिं मूंखां मुंहिंजो सभु कुझु खसे वरितो। 23 मार्च 2021 ते शाम जो 5:30 बाबा पंहिंजनि दोस्तनि सां गॾु अल शहबाज़ होटल ते वियो। उते कचहरी दौरान यकीनन बाबा जे ज़हन में वरी मुंहिंजी का अहिड़ी ॻाल्हि यादि आई हूंदी जंहिं करे बाबा खे 3 भेरो दिलि जो दौरो पियो। उते होटल ते वेठल बाबा जे दोस्तनि 5 मिंटनि अंदरि बाबा खे वेझे अस्पताल में खणी अची पहुचायो, पर डॉक्टर बाबा खे चेक करे चयो त हिन जो रूह परवास थी चुको आहे, जेका रब जी रज़ा। जॾहिं बाबा खे खणी अची घर पहुता, मां उन वक़्तु पंहिंजे घर खां ॿाहिरि कंहिं कम सां वियल हुअसि। कुझु ई देरि में पंहिंजे घर तरफ़ वापसि मोटियुसि त घर में रोज़ राड़ो ॿुधण बाद घर अंदरि दाख़िल थींदे ॾिठुमि त बाबा बिना रूह जे ख़ाली जिस्म सां खट ते लेटियल हो ऐं अम्मा बाबा जे ॻलड़नि ते हथ रखी दाऊं करे रोई रही हुई। उहो मंज़र ॾिसी मुंहिंजे अंदरि जो शैतान ॼण त अलाए काॾे हलियो वियो ऐं पंहिंजे बाबा सां गॾु परदेस में गुज़ारियल लम्हा यादि अचणु लॻा। अखियुनि मां ॻोढ़ा बीहण जो नालो ई न पिया वठनि ऐं सिर्फ़ु ज़हन में उहा हिकिड़ी ई सोच गर्दिश करे रही हुई त सुभाणे तो ही छा करे छॾियो, सुभाणे तो ही छा करे छॾियो। यकीन कयो, मां पंहिंजे बाबा सां बेहद घणो प्यारु कंदो हुउसि, पर आख़िर में उन्हनि पैसनि जी लालच में अची पंहिंजे बाबा खे ॾुखाए वेठुमि। मां अॼु ताईं बाबा जूं उहे व्हाट्सअप ते चयल ॻाल्हियूं ॿुधी रोईंदो आहियां, जंहिंजो शाहिद सिर्फ़ु मुंहिंजो परवरदिगार ऐं मुंहिंजे कमरे जूं दीवारूं आहिनि। ऐं मां हाणे उहो वचन करे छॾियो आहे त जेसीं ताईं मुंहिंजे हिन जिस्म में साह आहे, पंहिंजूं सभु ख़्वाहिशूं ख़तमु करे पंहिंजे घर भातियुनि जी हर उहा ख़ुशी ऐं हर उहा फरमाइश पूरी कयां। हाणे मां पंहिंजी सॼी हयाती पंहिंजे वॾे भाउ अमड़ ऐं भेण लाइ वक़फ़ करे छॾी आहे, पर मुंहिंजे ग़लतियुनि सबबि बाबा जो हीअ जहान छॾे वञणु मूंखे ज़िंदगीअ में कॾहिं बि सुकून न ॾींदो। अॼु बि मां पाण खे पंहिंजे बाबा जो क़ातिल सम्झंदो आहियां ऐं मरण घड़ी ताईं सम्झंदो रहंदुसि। मुंहिंजी हीअ हक़ीक़त लिखण जो मक़सदु सिर्फ़ु उहो आहे त जंहिं बि दोस्त जा वालदेन हयात आहिनि, ख़ुदा रा उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि जा पेर चुमो, छो त वालदेन जो क़दुरु उन्हनि जे वञण खां पोइ थींदो आहे ऐं पोइ इंसानु पाण खे कॾहिं बि माफ़ु नाहे करे सघंदो। तंहिं करे पंहिंजे वालदेन जी हयातीअ में उन्हनि खे ख़ुशि रखो, उन्हनि खे कॾहिं बि को ॾुखु न पहुचायो। हीअ दुनिया सिर्फ़ु हिकु धोखो आहे, हिन दुनिया जी लालच में अची कॾहिं बि पंहिंजे वालदेन जी दिलि न ॾुखायो।